अस्सलाम वालेकुम। हितां खणी हुत जिन रखियो सिरसियूं साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। बहिराण टेलीविजन जे मक़बूल तरीन क्लासिकल रागन ते मुश्तमिल प्रोग्राम संगीत संसार सां गॾु असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। हर भेरे असां सां गॾु हिकु नओं ठाठ ऐं उन ठाठ जा मुख़्तलिफ़ राग, उन जूं शिकलियूं, उन ठाठ जो ख़्याल, उन में ठुमरी ऐं मुख़्तलिफ़ असांजा जेके कलाम या मिशर मेल वारा कलाम असीं अव्हांखे इन करे पेश कंदा आहियूं हिन प्रोग्राम में त जीअं अव्हांखे उन राग जी पूरी जानकारी मिले। हूअं बर सग़ीर जा असांजा जेके राग आहिनि उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो तासुर बि आहे त तासीर बि आहे। मिसाल तौर ते ही आम ॻाल्हियूं कोन्हनि, ही तमामु मशहूरु असांखे बुज़ुर्गनि ॿुधायूं आहिनि, जिन में ॿुधायो वियो आहे त राग जो तासुर जेकॾहिं दीपक ॻाइबो त हर तरफ़ शोला ऐं हर तरफ़ बाह आहे। जेकॾहिं हंडोल ॻाइबो त असांजो झूलो जेकॾहिं बीठल आहे ऐं रागी दिलि सां हंडोल ॻाए पियो त झूलो झुलणु शुरू थी वेंदो। राग मालकोस जॾहिं ॻाइबो त वहंदड़ पाणी बीह सघे थो। पूर्बी ठाठ जेको अॼु असांजो मौज़ू आहे, असांखे वॾनि वॾनि गुनी गवैयनि ॿुधायो त जॾहिं पूर्बी ठाठ ॻाइबो त पथर दिलियूं पाणी। अॼु असांजो मौज़ू आहे पूर्बी ठाठ। हस्ब दस्तूर असां सां गॾु उस्ताद राशिद हैदरी आहे ऐं सारंगीअ ते असां सां गॾु उस्ताद अख्तर हुसैन ख़ान आहे। ढोलक ते असांजो मोहम्मद रमज़ान बल्कि उस्ताद मोहम्मद रमज़ान ऐं कुदूस बाबर, ऐं हिन तरफ़ मूंसां गॾु मौसीक़ीअ जा माहिर आहिनि मियां अज़हर हुसैन। राशिद, अॼु असांजो जेको ठाठ आहे, छाकाणि त असां इहो तय कंदा पिया अचूं त हर ठाठ खे पंहिंजा पंहिंजा राग आहिनि, उहो असीं अज़हर साईं ॾे जॾहिं हलंदासीं त उन ते ज़रूरु पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हारो कंदा। ऐं असांखे ॿुधायो त पूर्बी ठाठ जेको बुनियादी तरह सां ठाठ आहे, उन जी आरोही अमरोही छा आहे। हूअं त बज़ाहिर जीअं असांखे ॿुधायो वियो आहे त इहो ॾींहं जे ॿिए पहर जो राग आहे। उन में हिन राग जो वक़्तु वॾनि बुज़ुर्गनि तय कयो आहे। तव्हीं असांखे पंहिंजे गले सां ॿुधायो त इन राग जी सूरत शिकिल यानी पूर्बी ठाठ जो जेको सॼो नक्शो आहे उहो छा थींदो। बिस्मिल्लाह। पूर्वी जी अरो अवरो ऐं उनजो मुख़्तसिर चलन। सा रे ग म प धा नी सा सा नी ध प ग म ग रे ग सा। आरो अवरो तो थी वई न जी, शुरुआत में, उनजो चलन ॿुधायमि। बक़ाया विलंब पद उहो ख़्याल सां आहे, उहो ख़्याल अगरि अठ जो आहे या अञा वधीक विलंब पद जो आहे या मंदर लय जो आहे त उहो उन ख़्याल जे हिसाब सां आहे। उन ख़्याल जी सूरत राशिद हैदरी असांखे ॿुधाईंदो त इन जो चलन थी वियो। जी, विलंब पद त हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जंहिंखे घटि में घटि वॾो वक़्तु खपे, त इन हवाले सां थोरो रचाओ मूं जो पेश कयो आहे। विलंब पद शुरू न कई आहे। जी, विलंब पद सां त वरी ठेको शुरू थींदो, उनखे टाइम खपे ओतिरो, मुख़्तसिर प्रोग्राम जो टाइम आहे। त बसि तव्हां असांखे विलंब पद जे इब्तिदा जी हिकिड़ी ख़ुशबू ॾेखारी त हिन
ठाठ पूर्बीअ खे हिन तरीक़े सां आला पे सघिजे थो। असां सां मौसीक़ी जा माहिर ज़ाहिर ते वेठा आहिनि मियां अज़हर हुसैन। अज़हर साईं, असीं जॾहिं पूरब ऐं पछम लफ़्ज़ पंहिंजे हिंदी ऐं उर्दू सिंधीअ में ॿुधूं था, या पूरब के साकिनो, इहे मीर तकमीर जे शेर में बि लफ़्ज़ अचनि था, असांखे ॿुधायो त हीउ पूर्बी इन जो नालो छो आहे हिन ठाठ जो? 4 तरफ़ आहिनि, उत्तर दक्षिण ऐं पूरब ऐं पछम, उत्तर ॾखण ओभर ऐं ओलह। त इन हिसाब सां बरे सग़ीर जे अंदरि हिकिड़ो जेको पूरब जो इलाइक़ो आहे, यानी ओभर जो इलाइक़ो आहे, जंहिंमें कर्नाटका रियासत अचे थी, उड़ीसा, झारखंड, इन्हनि इलाइक़नि जी हिकिड़ी लोक धुन हुई जेके चवंदा हुआ त भई ओभर जे तरफ़ जी ही हिकिड़ी लोक धुन आहे। ऐं हिन जी हिन जो जेको उचार ऐं जेको तलफ़ुज़ आहे न, उहो पूर्बी न आहे या पूर्वी न आहे, इहो आहे पूरबी, पूरब, पूरबी, या वरी ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त पूरवी। हाणे हीउ जेको पूर्बी ठाठ आहे या पूरबी ठाठ आहे, उन जी जेका कंपोज़िशन आहे उहा सुरनि जी बिल्कुलु उअं ई आहे जीअं राग पूरिया धनासरी जी आहे। यानी खर्ज पंहिंजो शुद्ध खां पोइ रेखब कोमल, वरी गंधार तीवर, वरी मध्यम तीवर, वरी पंचम शुद्ध, वरी धैवत कोमल, वरी निखात तीवर। इन ई तरीक़े सां इन्हनि साॻियुनि सुरनि जी कंपोज़िशन सां सिर्फ़ु पूर्बी ऐं पूरिया धनासरी अलॻि कहिड़ी जॻह ते थींदा, त पूरिया धनासरीअ जो वादी सुर जेको आहे उहो मध्यम आहे ऐं संवादी सुर खर्ज, ऐं ठाठ जेको पूर्बी आहे उनजो वादी सुर जेको तो धेवत आहे, उहो धेवत जो टिका थींदो ऐं संवादी सुर उनजो रेखब थींदो। इन हिसाब सां इहे ॿई शिकिलियूं अलॻि थींदियूं। बाक़ी पंहिंजी पखेड़ जे लिहाज़ खां हीउ जेकॾहिं असां ईअं न चऊं त हीउ को तमामु वॾो ठाठ आहे, पर पोइ बि हिन जूं केतिरियूं जेके से राग ऐं रागड़ियूं आहिनि। ऐं हिन ठाठ जी ख़ुसूसियत इहा आहे त हीउ ठाठ जेको बज़ाते ख़ुदि पाण बि हिकिड़ो रेयर जेको लफ़्ज़ इस्तेमालु कबो आहे, अछोप, मौसीक़ी जी टर्मिनोलॉजीअ में माना रेयर आहे। यानी आम मजलिसुनि में, महफ़िलुनि में आम गायक या आम वॼाइण वारा पूर्बीअ खे वॼाइनि नथा। ही ख़ासि जेके तमामु घणो सिखी वञनि था, पोइ ईअं ई हुन जा जेके राग आहिनि उहे बि रेयर राग आहिनि। मसलन गोरी राग आहे, मसलन श्री राग आहे, मसलन रेवा राग आहे, मसलन मेहास राग आहे, तरबीनी आहे, दीपक आहे, माशाअल्लाह। ऐं इहो हिकिड़ो राग ॾाढो मुंहिंजे पसंदि जो आहे, तिरवन राग आहे, तिरवन राग आहे। इहे सभु जेके आहिनि, ऐं जेको आहे सो हिकिड़ो राग आहे उनजो नालो आहे सिर्फ़ धनासरी। हिकिड़ो आहे पूरिया धनासरी, ॿियो आहे सिर्फ़ धनासरी, उहो बि पूर्वी ठाठ जो राग आहे। ऐं हंस पंहिंजो नारायण, हंस नारायण जेको उस्ताद हिकिड़ो अख़्तर हुसैन ख़ान सां सवेरे ज़िक्र थियो पिए त पूरिया बसंत, हा, त पूरिया बसंत जेको आहे उहो बि जेको आहे सो पूर्वी ठाठ जो राग आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे बसंत बहार। हाणे बसंत बहार जी कंपोज़िशन ईअं आहे त हुनजी आरोही जेका आहे सिर्फ़ु सॼी बहार आहे, ऐं हुनजी जेको अमरोह आहे उहो सॼो पूरिया धनासरी आहे। ॿई निखाद उन्हनि जो इस्तेमालु, ॿई धेवत उन्हनि जो इस्तेमालु, ॿई गंधारनि जो इस्तेमालु। इन हिसाब सां इहो बि हिकिड़ो ॾाढो रेयर राग आहे। इनखे क़ाइमु रखणु ॾाढो मुश्किल आहे। जेॾी महिल माण्हू हुनखे ॻाए थो न त या त पूरिया धनासरी में लहे वञे या त बहार में लहे वञे, पर शुद्ध जेका प्योर जेका ख़ालिस शिकिल आहे बसंत बहार जी, उनखे क़ाइमु रखण लाइ वॾी महारत ऐं वॾी रियाज़त ऐं वॾी सिख्या जी ज़रूरत आहे। इहो मुख़्तसिर तारफ़ हो पूर्बी जो। जीअं अॻिते हलंदो त वरी पोइ उन्हनि रागनि ते बि ॻाल्हायो। असीं सभु हिन महफ़िल में मौजूदु आहियूं, ऐं मियां अज़हर हुसैन असांखे पूरबी ठाठ जे मुख़्तलिफ़ जेके राग आहिनि, छो न असीं उन्हनि खे थोरो दोहराईंदा हलूं त जीअं असां शागिर्द जी हैसियत में उन्हनि खे हिफ़्ज़ कंदा रहूं। मिसाल तौर ते पूरबी ठाठ जो जॾहिं ज़िक्र आयो त पोइ पाण असांखे नाला ॿुधायूं, श्री राग, धनासरी, बसंत, ऐं गॾोगॾु जेको अहम ऐं हवालो आयो असांजे अख़्तर हुसैन ख़ान जो, छाकाणि त राग जी जेकॾहिं शिकिल गले खां अलावा तार जे ज़रिए बि निकिरे त पोइ राग कुझु वधीक सम्झ में ईंदो आहे। अख़्तर हुसैन, तव्हां असांखे
ही जेको पूरबी अॼु असांजो मौज़ू आहे ठाठ, त उन में पूरिया बसंत उन जी कुझु असांखे तार सां वॼाए ॾेखारियो त इन जी शिकिल कीअं बीहंदी। सारंगीअ ते असां इन जी शिकिल जेका पूरिया बसंत जी अवां जे आॾो पेश कंदासीं, ऐं जेको बुनियादी ठाठ तव्हांखे ख़बर आहे त पूरबी आहे, ऐं बाद में असीं उन जे मुख़्तलिफ़ रागनि जे शिकिलियुनि ऐं गॾोगॾु उन्हनि रागनि ऐं रागड़ियुनि में जेके ॿोल लिखिया विया आहिनि मुख़्तलिफ़ शाइरनि जे तरफ़ां सिंधी काफ़ी कलामनि में या फिल्मी अंग में, उहे बि असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। अख्तर हुसैन ख़ान ऐं पूरिया बसंत, राग पूरबी ठाठ जो रंग।
अख्तर हुसैन ख़ान पूरिया बसंत मां ही जेका पूरबी ठाठ जी हिकिड़ी शिकिल आहे असांजे तव्हांजे आॾो पेश कई। ही तीन ताल हो जेको असांजो उस्ताद मोहम्मद रमज़ान ऐं कुदूस बाबर गॾिजी वॼायो। 16 मात्रा जो ताल आहे। ताल ॿुधाइणु ज़रूरी आहे त जीअं तव्हांजी सम्झ में इज़ाफ़ो थींदो रहे। राशिद हैदरी साईं असांखे श्री राग जेको आहे या राग श्री, हूअं त असां जेके रागनि जा तासुर ऐं तासीर उन्हनि जा असर इंसानी हवासनि ते छा था थियनि, त बुज़ुर्गनि असांखे श्री राग जे बारे में श्रीअ जे बारे में ॿुधायो आहे त उनजो तासुर एॾो ज़बरदस्तु आहे जो जेकॾहिं इंसान या जानवर जे अॻियां उहो सची दिलि सां सचनि सुरनि सां पेश कजे त उहे मदहोश थी सघनि था। उन जे हवासनि ते उहो राग पंहिंजे हावी थी सघे थो। असीं हलंदासीं श्रीअ जे तरफ़, उन जे कलाम जे तरफ़, पर चाहींदासीं त उनजो आलाप असांखे राशिद हैदरी ॿुधाए। बिस्मिल्लाह। श्री मुंहिंजे भाउ अदर साहब मियां अदर साहब जिन ॿुधायो त ही ठाठ ऐं ठाठ या राग तक़रीबन अछो त श्री बि हिननि मंझां हिकिड़ो तमामु मुश्किल पमा बसनी रे परे ग मा बसनी रे साने द परे ग सा। मुझे दादा उस्ताद जिनकी बंदिश श्री राग में कलन परत जियो बेचैन कलन परत कलन परत जियो बेचैन कलन परत जियो बेचैन जागत हूँ सारी जागत हूँ सारी पिया रंग बेनत करब पिया रंग बेनत करब आओ पिया सुन मोरे बैन कलन परत जियो बेचैन कलन परत जियो परे गसा 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 कलन परत जियो बेचैन जागत हूँ सारी जागत हूँ सारी पिया रंग बेनत करब पिया रंग बेनत करब आओ पिया सुन मोरे बैन कलन परत जियो बेचैन कलन परत जियो बेचैन माँ बसानी रे पमरा परे सरे पासा 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 कलन कलन परत जियो बेचैन जागत हूँ सारी जागत हूँ सारी पिया रंग बेनत करब पिया रंग पिया रंग बेनत करब आओ पिया सुन मोरे में कलन परत जियो बेचैन जागत हूँ सारी कलन परत जियो बेचैन जागत हूँ सारी पिया रंग बेनत करब आओ पिया सुन मोरे में कलन परत जियो कलन परत जियो बिस्मिल्लाह। नाज़रीन असांजो ही जेको महिराण चैनल जो अॼोको ही रंग आहे जंहिंमें असांजो मुख्य ठाठ आहे पूरबी ठाठ। पूरबी ठाठ जे बारे में अञा असीं तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं, हुनजे रागनि जे मुख़्तलिफ़ रंगनि खे अॼु अव्हांजे आॾो पेश कंदासीं। राग श्रीअ जो हिकिड़ो रंग असांखे राशिद हैदरी साईं ॾेखारियो, उनखे
असांजे मौसीकारनि ख़ासि तरह सां उस्ताद मोहम्मद जुमन सिरीअ खे कीअं ॾिठो आहे ऐं उन में काफ़ीअ जा ॿोल हुन कीअं फिक्स कया आहिनि, उहो रंग असांखे असांजी महफ़िल में मौजूदु आहिनि। मोहम्मद रमज़ान बिस्मिल्लाह। तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं। नित नित उभी निहारा, नित नित उभी निहारा, नित नित उभी निहारा, नित नित उभी निहारा। तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं। दाग तुझे दर ते जा, दाग तुझे दर ते जा, दाग तुझे दर ते जा, दाग तुझे दर ते जा। देखे कीअं ॾेखारिया, देखे कीअं ॾेखारिया, देखे कीअं ॾेखारिया, देखे कीअं ॾेखारिया। तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं। अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं, तुझे अचण जूं वाटड़ियूं। संगीत संसार में अॼु असांजो ठाठ आहे पूरबी, ऐं तव्हां सम्झो था त ही जेके ठाठ आहिनि उहे एतिरा त अणलभई नायाब ठाठ आहिनि जिन खे मुख़्तलिफ़ रागड़ियुनि खे तमामु घटि मौसीकारनि ॿोलनि जे हवाले सां, काफ़ियनि जे हवाले सां इस्तेमालु कयो आहे। पर नुमाया तरीन नालो वरी बि असांजो उस्ताद मोहम्मद जुमन जो ई आहे, जंहिं सिंधी प्रकाश जे रागनि सां ठाठ जे मुख़्तलिफ़ रागनि खे मिलाए रंग पैदा कयो। ऐं ईअं सच पुछो त चइजे त उन महफ़ूज़ कयो उन्हनि रागनि जे अहसास खे, उनजो हिकिड़ो नमूनो असां मोहम्मद रमज़ान जे आवाज़ में अवां ताईं पहुचायो। राशिद, ही जेके धनासरी ऐं सिरी, त ही जेके ॿ हम आवाज़ आहिनि, इन्हनि में को फ़र्क़ु आहे गायकीअ जे हवाले सां? बिल्कुलु फ़र्क़ु हूंदो। सिरी ऐं धनासरी, जी, धनासरी जी पंहिंजी अरो अवरोहन जो पंहिंजो चलन आहे ऐं सिरी जो पंहिंजो चलन आहे। सिरी जो इहो ई हुयो जेको हिन वक़्तु कयो अथऊं। असीं धनासरी ॾांहुं हलंदासीं, पर छाकाणि त असांजी अञा तशफ़ी कान पई थिए त असीं मियां अज़हर खां ज़रूरु पुछंदासीं त जॾहिं धनासरी ऐं सिरी चऊं था त इन में बुनियादी फ़र्क़ु छा आरोही अमरोहीअ जो आहे या तासुर जो आहे, तासीर जो आहे? धनासरी या सिरी इन जी थोरी ॻाल्हि करण खां पहिरीं आउं हिकिड़ी ॻाल्हि ॿी तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। जी जी। त हीअ जेको चवनि था न त दीपक ॻाइण सां बाहि लॻियो पवे ऐं हिंडोल सां पिंघालू ॾियो पवनि, या मल्हार सां जेको मींहुं, इहे सभु ॾंद कथाऊं आहिनि। इन जो साइंटिफिक जेका रिसर्च थी आहे उन में इन्हनि शयुनि जो, इन्हनि ॻाल्हियुनि सां हा ईअं ज़रूरु आहे त सुर जो ऐं सुरनि जी कैफ़ियतुनि जो
माण्हूअ जे बल्कि जानवरनि जे मथां उन्हनि जा असर थियनि था, पोइ मनफ़ी थियनि था या मुस्बित थियनि था, उहे त मौसीक़ी जा माहिर तय कंदा त कहिड़ा आवाज़ मनफ़ी आहिनि, कहिड़ा मुस्बित आहिनि, कहिड़ा मोतदिल आहिनि। इहो थियो हिकिड़ो अलॻि। बाक़ी इहो त पोइ त जेकॾहिं इहो जेकॾहिं क़ाइदो खुली वियो आहे त जॾहिं जॾहिं बि मल्हार थिए तॾहिं तॾहिं मींहुं थिए न, जॾहिं जॾहिं दीपक थिए तॾहिं तॾहिं जेको जंहिं वक़्तु सुर सचा लॻनि। पोइ वरी हाणे कीअं ख़बर पए त कूड़ा सुर लॻा आहिनि या सचा सुर लॻा आहिनि। हाणे जेको बि ॻाए थो उनखे इहा दावा आहे त आउं सचनि सुरनि सां ॻायां पियो ऐं मूंखे दाद मिलणु घुरिजे। अच्छा, हाणे थी इहा ॻाल्हि। ॿिए पासे वरी जेके तारीख़ी ॻाल्हियूं आहिनि उन में ही जेके राग जिन जा तव्हां नाला वठो पिया उन्हनि जी तारीख़ तमामु पुराणी आहे। ख़्याल जी गायकी खां बि अॻे जी तारीख़। इहे जेके जिन रागनि सां गॾु सिरी लॻल आहे उहो असुल में लफ़्ज़ आहे श्री। श्री माने जनाब, ठीकु आहे न। त हाणे जेको श्री राम हुयो उन जे बारे में इहे ॻाल्हियूं मशहूरु आहिनि त जेॾी महिल पंहिंजे बाग़ में वेही जेको राग ॿुधंदो उनखे चइबो बागेश्री। पंहिंजे बाग़ में वेही जेको राग ॿुधंदो उनखे चइबो बागेश्री। ऐं जेको पंहिंजे महल जे अंदरि वेही राग ॿुधंदो उनखे चइबो रागेश्री। सम्झो। ऐं लिंग जी पूॼा कंदो हो ऐं जेॾी महिल इबादत जो राग पेश कंदा त उनखे लिंकेश्वरी चवंदा हुआ। वरी जेॾी महिल हू सखावत कंदो हो ऐं जेॾी महिल धन विराईंदो हो त ओॾी महिल चवंदा धनाश्री। ओॾी महिल जेको राग पेश कंदा उनखे चइबो धनाश्री। ऐं केॾी महिल पाण ख़ुदि गुनगुनाईंदो जेॾी महिल त उनखे चवंदा श्री, श्री राग श्री। त इन जा इहे ॾिसो न, इहे शयूं प्रूफ थी बि सघनि थियूं ऐं इन्हनि जा तारीख़ी उञाण या तारीख़ी हवाला मिली सघनि था। त जेका तव्हां ॻाल्हि कई धनाश्रीअ जी या श्री राग जी, त श्री राग जेको आहे उहे सभु मनसूब आहिनि श्री राम ॾांहुं। पर हाणे छो त उनखे वक़्तु तमामु घणो गुज़री वियो आहे, उन्हनि जी शिकिलुनि में बि जिदत अची वई आहे ऐं उन्हनि में नवाण बि अची वई आहे ऐं श्री बि न रहियो। हाणे वरी जेको बि ॻाए थो उहो पाण श्री आहे। सो इन हिसाब सां वरी सभिनी घराननि सभिनी उस्तादनि पंहिंजे पंहिंजे हिसाब सां इन्हनि रागनि जा लहजा ऐं अंदाज़ जेके से मुरतब कया आहिनि नए अंदाज़ में। हा, सहेड़ियो आहे। पर न ॿी सूरत में अच्छा टेक्निकल लिहाज़ सां जेकॾहिं ठाठ जे हिसाब सां ज़िक्र कजे त बागेश्री जो पूरबी सां को बि तालुक़ु न आहे ऐं रागेश्वरी जो बि पूरबी राग सां पूरबी ठाठ सां को बि तालुक़ु न आहे। लिंकेश्वरी जो पूरबी ठाठ सां को बि तालुक़ु न आहे। पर धनाश्री जो ऐं श्री जो आहे। धनाश्री ऐं श्री ऐं पूरिया धनाश्री इहे टई राग जेके आहिनि से पूरबी ठाठ सां तालुक़ु रखंदा। वरी बि उहा साॻी ॻाल्हि कंदासीं जेका मूं पोइ प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि कई त असां का डिश पचाईंदा आहियूं त पोइ उन में का हिकिड़ी या ॿ शयूं जेकॾहिं तब्दील करण सां पूरी डिश बल्कि उनजो ज़ाइक़ो उनजो नालो उनजी सजावट तब्दील थी वेंदी आहे। त ईअं ई ठाठ जे अंदरि रही करे असीं हिकिड़े सुर खे अॻियां या हिकिड़े सुर खे पुठियां या कटण सां या हिकिड़े सुर साॻे खे तीवर करण सां या साॻे सुर खे कोमल करण सां या आरोही अमरोही जे चलन खे जेको पकड़ खे पंहिंजे अंदाज़ सां या ॿिए कंहिं तरीक़े सां जेको सो उनखे सेट करण सां रागनि जूं शिकिलियूं तब्दील थींदियूं आहिनि। अज़र साईं ज़बरदस्त गुफ़्तगू थिए पई ऐं ज़िक्र छाकाणि त ही ठाठनि ऐं उन जे तासुर जे बारे में हिकिड़ो ओपन फोरम आहे ऐं हिकिड़ा ख़्याल आहिनि जेके असांजे बुज़ुर्गनि जा आहिनि त मौसीक़ी छा इलाज बि त थी रहियो आहे दुनिया में ऐं उन जे तासीर सां फ़िज़ाउनि ते बि उन जा मुख़्तलिफ़ असरात थियनि था। गॾोगॾु असीं जेकॾहिं वॾनि मौसीक़ीअ जे माहिरनि जे तारीख़ुनि ते नज़र विझंदासीं त शाहिद अहमद दहलवी साहिबु जंहिं को तमामु वॾो गवैयो थी गुज़रियो आहे लिखियईं त चांद ख़ान खे मना कयो वियो त तूं दीपक न ॻाए छाकाणि त दीपक जो तासुर ॿिए क़िस्म जो आहे। पर हू मुड़ियो कोन ऐं चांद ख़ान जेको इक़बाल बानूअ जो उस्तादु आहे हुन दीपक छेड़ियो 14 अगस्त 1947 ते दहलीअ जे घिटी घिटीअ में बाहिनि भड़का ॾेई उथियूं। ही असल में नंढड़ा नंढड़ा वाक़िया आहिनि। रेडियो पाकिस्तान लाहौर जी तारीख़ में जॾहिं ॾिसंदासीं त असांखे अयूब रुमानी साहब ॿुधाइनि पिया त मलका मौसीक़ी रोशन आरा बेगम जॾहिं ॻाए पई मेघ त मौसम मेघ जी हुई कान, मेघ शुरू थी वियो। उस्ताद अमानत अली ख़ान मल्हार ॻायो त मौसम मल्हारी थी वई। ही सभु तज़किरा असांजे बुज़ुर्गनि मज़ा वठी वठी असांजे मुताले जे लाइ असांजे ॼाण में असांजे इल्म में इज़ाफ़े लाइ कया आहिनि। असीं पूरबी राग ते जॾहिं ॻाल्हायूं पिया ठाठ ते राशिद साईं त धनाश्री उनजो हिकिड़ो जेको नमूनो आहे त उहो तव्हां धनाश्री ते असांखे छा ॿुधाईंदा? पूरिया धनाश्री। पूरिया धनाश्री ते पूरिया धनाश्री में बिंदा शाम जी हिकिड़ी पुराणी बंदिश आहे उहा पेश नज़र कयां थो।
काहे छेड़ छेड़ मोए गरवा लगाई, काहे छेड़ छेड़ मोए गरवा लगाई, काहे छेड़े छेड़ मोहे नंद को लागे ऐसो ढीठ, नंद को लागे ऐसो ढीठ, पर बस मोह लाडली लाडली लाडली, पर बस मोह लाडली। बिंदा श्याम मोन तना, बिंदा श्याम मोन तना, कासे कहूँ अपने पिया की सूरत नाय बाई। काहे छेड़े काहे छेड़े काहे छेड़े छेड़ दम बगा मदनी मदनी रे 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 परम मगनो के कमदनी मदनी गंध परम गमदनी 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 तड़पतड़ तड़पतड़ चूड़ियां कड़की 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 तड़पतड़ चूड़ियां सब कड़की 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 बिंद श्याम मोन तना, बिंद श्याम मोन तना, कासे कहूँ अपने पिया की सूरत नाय बाई। काहे छेड़े काहे छेड़े काहे छेड़े, पायलिया जनकार पायलिया जनकार, ये मशहूर पायलिया जनकार मोरी पायली जन जनकार। पायल पुरातनाश्री जी मशहूर संदेश। पायलिया जनकार जनन जनन बाजे, पायलिया जन पायलिया जन पायलिया जन संगीत संसार सिलसिलो असांजी महफ़िल जारी है। पूरबी ठाठ है। असीं ठाठ जे उन तासुर ऐं तासीर जे हवाले सां मियां अज़हर साईं ॾांहुं हलंदासीं। ऐं हिते बुनियादी तरह सां असीं जॾहिं ठाठनि जो तस्करो कयूं पिया, जेके निज़ाम मौसीक़ीअ जा 32 पोइ 10 ठाठ यकजा थी हिकिड़े हंधि थी विया। असल में जॾहिं असीं ठाठनि जो तस्करो कंदासीं त पोइ असांखे उन्हनि घिराणनि ॾांहुं हलणो पवंदो, जेके इन्हनि ठाठनि खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां ॻाइनि था। कहिड़ो फ़र्क़ु आहे इन्हनि गायकनि जे ख़ानदाननि जे गायकीअ में? मिसाल तौर ते पटियाला घिराणे वारा जेकॾहिं ठाठ ॻाईंदा, पूरबी ॻाईंदा या को बि काफ़ी ठाठ ॻाईंदा, त उहो कीअं ॻाईंदा? शाम 84 वारा कीअं ॻाईंदा? कसूर वारा कीअं ॻाईंदा? किरियाना घिराणे वारा ठाठ कीअं ॻाईंदा? पटियाला घिराणे वारा इन ठाठनि खे कीअं ॻाईंदा? त हीउ सॼो असल में असांखे सम्झणो आहे त
छा ठाठ जी आरोही अमरोही राग संपूरन आडो खाडो ये सभु नाला असीं हिते बार बार दोहराईंदा रहिया आहियूं। मियां अज़र साईं असांखे अवल त ॿुधाईंदो त हीअ जेके घराणा राइज आहिनि बर सग़ीर में रजिस्टर्ड आहिनि, छा उहे ठाठ जेके मुक़ररु सुरनि ते मुश्तमिल आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि तरीक़े सां ॻाईंदा या अलॻि कीअं असांखे नज़र ईंदा? जेकॾहिं पटियाला ठाठ ॻाईंदो त छा उहो कुसूर वारे खां मुख़्तलिफ़ हूंदो, किरयाने वारे खां मुख़्तलिफ़ हूंदो? साईं जेके बुनियादी क़ाइदा ऐं कानून आहिनि ठाठ जा या रागनि जा या रागणियुनि जा या इवन रिदम जा ठेकनि जा, उहे बुनियादी क़ाइदा ऐं कानून त को बि घराणो तब्दील न करे सघंदो सही ऐं न ई अहिड़े क़िस्म जे करण जी इजाज़त आहे। जेकॾहिं भैरवी ठाठ जेकॾहिं कोमल सुरनि सां ॻाइजे थो या वॼाइजे थो त को बि घराणो उन में ठाठ जे अंदरि वञी कंहिं बि सुर जी घटि वधाई या कंहिं सुर खे तीवर करे ॻाइणी या कंहिं सुर खे जेको आहे सो कढी छॾणु, इहा इन ॻाल्हि जी इजाज़त कंहिं बि घराणे ई कान्हे। अलबत लहजा जेके आहिनि ऐं अंदाज़ जेके आहिनि उहे सभिनी घराणनि जा पंहिंजा आहिनि। हिकिड़ो माण्हू जेकॾहिं पटियाला सां ताल्लुक़ु रखे थो त पटियाला जी आबो हवा, पटियाला जो जेको एरिया आहे, पटियाला जी जेका सरज़मीन आहे, उन जे मथां असर हुजनि था ऐं उन जी जेका पंहिंजी ज़ाती ॿोली आहे, ज़बान आहे, उहो ॻाइण में उहा जेकॾहिं को सिंधी गायक आहे त उहो भले उर्दू गज़ल ॻाए, पंजाबी गानो ॻाए, पर उन में सिंधी थोरो टच किथे न किथे नज़र ईंदो ई ईंदो। उहो उन सरज़मीन जो जेको असरु हूंदो आहे। त पटियाला वारा जेॾीमहिल इहो साॻियो पूरबी ठाठ ॻाईंदा त पटियाला जे सरज़मीन जो ते असरु ज़रूरु हूंदो। शाम 84 वारा ॻाईंदा त शाम 84 जी ज़मीन जो असरु हूंदो। रजिस्टर्ड घराणो हेसि ताईं मुंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ को बि कोन्हे, को बि अहिड़ो घराणो कोन्हे जंहिंजे बारे में चऊं त रजिस्टर्ड आहिनि। बसि इहे ख़ुदि साख़्ता बनायल आहिनि ऐं कोई हीअ ॾाढे आदम अलैहिस्सलाम खां वठी घराणा बनायल कोन्हनि, के 3 पुश्तूं पुराणा आहिनि, के 4 पुश्तूं पुराणा आहिनि, के 5। सभिनि खां वधीक जेके पुराणे में पुराणा घराणा आहिनि से मतरूक थी चुका आहिनि, मनसूख थी चुका आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधायां थो। त उन्हनि मां हिकिड़ो घराणो थोरा घणा साह खणे पियो, पर उन्हनि में बि अहिड़ा के ख़ासि के बाकमाल फ़नकार हिन वक़्तु मौजूदु कोन्हनि। तोड़े जो उन घराणे में तमामु वॾा बाकमाल आर्टिस्ट थी गुज़रिया आहिनि। हाणे उहे जेके घराणा हुआ न उहे हुआ इतरौली, सैसवान, भंडी बाज़ार ऐं कराना। हीउ जेको शबाब किरानवी मरहूम जेको तव्हां ॿुधाऊं था न फिल्मुनि जो जेको प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर हो, उहो बि किराना सां ताल्लुक़ु रखंदो हो। त हाणे किराना जेको घरानो आहे उहो अञा थोरो घणो आहे, उन में उन जा गायक थोरा घणा मौजूदु आहिनि, पर उन में वॾा वॾा नाला थी गुज़रिया आहिनि। उस्ताद अब्दुल करीम ख़ान, हा मियां तानरस ख़ान, वहीद ख़ान बहरे साहब, रोशनारा बेगम ऐं इहो हीराबाई बड़ोदकर, इहे सभु वॾा वॾा नाला। उस्ताद अमीर ख़ान साहिबु इंदौर वाले, जिन जो आऊं रूहानी तौर ते उन्हनि जो शागिर्दु आहियां ऐं मूं उन्हनि जे गायकी खे ॾिठो आहे, फॉलो करण जी कोशिशि कई आहे। इहे वॾा वॾा नाला पोइ बाद में उस्ताद अमीर ख़ान इंदौर वाले जेको आहे सो पंहिंजो इंदौर घरानो ठाहियो, जंहिंजी हीअ ॿी पीढ़ी आहे। भिंडी बाज़ार ख़तमु थी चुको आहे। उहो बम्बई में हिकिड़ो इलाइक़ो हूंदो हो जेको सब्ज़ी मंडी हूंदी हुनखे भिंडी बाज़ार चवंदा हुआ। इहे उते जा रहवासी आहे। जीअं मतिलबु कराची जी शू मार्केट आहे, उते कवाल घराना रहंदा आहिनि, त उहे शू मार्केट जे हवाले सां मशहूरु आहिनि। बाबा कहिड़ा कवाल? शू मार्केट वारा जेके गार्डन एरिया जे भरिसां। हाणे इन हिसाब सां अतरौली हिकिड़ो घरानो हो, सैसवान घरानो हो, इहे सभु मतरूक थी चुका आहिनि। हीअ जेके पोयां जेके घराना आया आहिनि न, कुसूर घराना, इहे कुसूर शहर जा रहवासी आहे। इन करे शाम 84 घरानो इहे सभु शाम 84 शहर में रहंदा हुआ। इन पटियाला वारा पटियाला शहर में रहंदा। कोई इन्हनि जी का रजिस्ट्रेशन या कोई अहिड़े क़िस्म जी का कंपनी डिक्लेयर थियल कोन्हे त भई हीअ जेके गायक आहिनि। हा, वरी पोयां वरी छा था कनि, जेके उन्हनि जा शागिर्द था थियनि न, उहे वरी जेके असां पाण खे माना पटियालवी या कुसूर या इंदौरवी या ग्वालियरवी इहे पाण खे नथा सॾाइनि। पोइ भले पंजाब सां ताल्लुक़ु रखंदा हुजनि, सिंध सां या बलोचिस्तान सां, सो घरानो को बि रजिस्टर कोन्हे। बाक़ी सभिनि जा अंदाज़ पंहिंजा पंहिंजा आहिनि, ॿोलियुनि जा असर आहिनि ऐं उते जे पाणी जो असरु आहे, उते जे आबहवा जो असरु आहे, ऐं उते जे खाधनि पीतनि जो असरु आहे। त लहजा मुख़्तलिफ़ आहिनि, पर उसूली तौर ते जेके इहे ठाठनि जा जेके सुर मुरतब थियल आहिनि न, उनखे केर बि तब्दील न करे सघंदो। कानून क़ाइदो तब्दील न थींदो। संगीत संसार में अॼु असांजो मौज़ू पूरबी ठाठ आहे ऐं पूरबी ठाठ जो मिज़ाज छा आहे, मियां अज़र साईं असांखे ॿुधाईंदा?
अॻियनि प्रोग्रामनि में साईं ठाठ जे मिज़ाजनि जे बारे में बि तज़किरो थींदो रहियो आहे। त मूं तव्हांखे अॻे इहा ॻाल्हि ॿुधाई त के ठाठ या राग जेके से तरबिया हूंदा आहिनि, के अलमिया हूंदा आहिनि, यानी ॾुख वारा, के रिजज़िया हूंदा आहिनि। और हीउ जेको पंहिंजो पूरबी ठाठ आहे, वाहिद 10 ठाठनि मां हिकिड़ो उहो ठाठ आहे जंहिंमें सभिनी क़िस्मनि जा जेके तासुर शामिल आहिनि। उन में अलमिया राग बि उन जे अंदरि शामिल आहिनि ऐं हिकिड़ो विछोड़े जा वरलाप बि उन जे अंदरि शामिल आहिनि ऐं मेलाप जा ऐं विसाल जूं ख़ुशियूं बि इन ठाठ जे अंदरि आहिनि। उन जो मिसाल हिकिड़ो राग आहे जेको हिन ठाठ जो हिकिड़ो तमामु मुस्तनद राग आहे, राग बसंत बहार। हाणे इहे ॿई जेके लफ़्ज़ आहिनि बसंत ऐं बहार, इहे ॿई ख़ुशीअ वारा लफ़्ज़ आहिनि ऐं हिकिड़ा माना सेलिब्रेट करण वारा जेके से इहे लफ़्ज़ आहिनि। बसंत खे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हू जेको सो सेलिब्रेट कनि था, किन इलाइक़नि में त लगड़ वगड़ इहो उॾाइनि था, पर इहो जेको बसंत जो जेको त्योहारु आहे उन जी मुनासिबत सां जेॾीमहिल उहो बहार जे मौसम में इहो त्योहारु मल्हायो वेंदो आहे त उन हिसाब सां जेको इहो राग ॻायो वेंदो आहे बसंत बहार, उन जे अंदरि हिकिड़ी रूहानी ख़ुशी हिकिड़ी हूंदी आहे ज़ाहिरी ऐं जिस्मानी ख़ुशी, ॿी हूंदी आहे अंदरूनी रूहानी ख़ुशी। त बसंत बहार जी कैफ़ियत जेका आहे उहा अंदरूनी रूहानी ख़ुशी जेकॾहिं को गायक उनखे उन तरीक़े सां ॻाए त उहा उन में उहा बयानु थिए थी। वरी साॻी तरह सां जेकॾहिं बसंत बहार खे असां अदोद करियूं त उन मां बहार कढी छॾियूं त बाक़ी वञी पूरिया धनासरी बचे थो। जेकॾहिं बहार उन मां कढी छॾियूं त पोइ बसंत न रहंदो, वरी पूरिया धनासरी थी वेंदो। त वरी पूरिया धनासरी जो जेको पंहिंजी कैफ़ियत आहे उहा गमगीन कैफ़ियत आहे। हींअर तव्हां पूरिया धनासरी ॿुधी ऐं तव्हां ॿुधो हूंदो त उन जी कैफ़ियत हिकिड़ी गम वारी कैफ़ियत आहे। त हीउ जेको पूरबी ठाठ आहे उहो वाहिद 10 ठाठनि मां हिकिड़ो ठाठ आहे जंहिंमें सभु क़िस्म जूं कैफ़ियतूं शामिल आहिनि। जी राशिद, इन कैफ़ियतुनि जे तज़किरे ते जेकॾहिं असीं पूरबीअ ॾांहुं हलंदासीं त तव्हां हाणे असांखे छा ॿुधाईंदा? बसंत बहार पूर्वी ठाठ जो आहे राग, पर हिन जो हिन में जीअं अदा मुंहिंजे ॿुधायो वॾे बात पूरिया धनाश्री ऐं बहार जो मेल आहे तॾहिं ई थिए थो बसंत बहार। त हिन में मुख़्तसिर हिकिड़ी बंदिश आहे। जी बुजुर्गनि जी बंदिश आहे, मुख़्तसिर पेश कयां थो छो त इहा जिन बुज़ुर्गनि जिन जी बंदिशी ॻायल आहे मुंहिंजी एतिरी कदबुत न आहे जो आऊं शयुनि में, पर उन्हनि जी यादि केतकी गुलाब जूं चंपक बन फूल, केतकी गुलाब जूं चंपक बन फूल, केतकी गुलाब चंपक बन फूल, ऋतु बदंत अब नोगन गोरी गढ़वार झूलना में बैठ आज भी के संग झूले, केतकी गुलाब
चंपक बन फूल के लगी गुलाब के लगी गुलाब के लगी गुलाब चंपक बन फूल के लगी गुलाब चंपक बन फूल ऋतु बदंत अपनो कंद गोरी गरबार झूलना में बैठे आज पी के संग झूले पी के संग झूले के तगी गुलाब चंपक बन फूल के तगी गुलाब चंपक बन फूल हाण बहार किथां थिए दोई ऋतु बदंत अपनो कंद गोरी गरबा लगा झूलना बैठ आज पी के संग झूले भी के संग झूले के लगी गुलाब चंपक बन फूले राशिद हैदरी हिन वक़्तु बसंत बहार जो जेको ख़्याल ज़ाहिरत इंतहाई ख़ूबसूरती सां पेश कयो इन में हिकिड़ो गज़ल फ़ैरोज़ गुल जी तर्ज़ में आहे राशिद हैदरी ऐं भावना गुलाब असां सां गॾु आहिनि छो न पंहिंजी असां महफ़िल खे गरमाइण जे लाइ उन तर्ज़ खे गज़ल जी सूरत में पेश करियूं
बहिरां चैनल जो ही मक़बूल प्रोग्राम संगीत संसार जंहिंमें हिन वक़्तु बसंत बहार मां असां मखदूम साईं अमीन फ़हीम जो गज़ल अवां जे समात जे नज़र कयो। अॼु असांजो मौज़ू हुयो पूरबी ठाठ जे मुख़्तलिफ़ रंगनि खे असां मुहबत सां पेश करण जी कोशिशि कई ऐं मुहबत सां जेको बि कमु कबो आहे यकीनन त उनखे मुहबत सां यादि रखियो वेंदो आहे। शाह साईं फरमायो आहे त मुहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिंजो सराफ़न अणतोरी अघायो। अॼोके हिन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। इजाज़त, गॾु सदाईं।